नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक्स केस जो 7 सुफ़्हनि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अदालत पारां डीजी इंटेलिजेंस ब्यूरो ऐं डीजी FIA खां 19 फ़रवरी ते जवाब तलब। अदालत ॿिन्ही डीजीज़ खे 19 फ़रवरी ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो भी हुकुम ॾेई छॾियो आहे। अपडेट कयूं पिया के इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो आहे। जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक्स केस जो 7 सिफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अदालत पारां डीजी इंटेलिजेंस ब्यूरो ऐं डीजी FIA खां 19 फ़रवरी ते जवाब तलब कयो वियो आहे। अदालत ॿिन्ही डीजीज़ खे 19 फ़रवरी ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। आगाह कयूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो। जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक्स केस जो 7 सुफ़्हनि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अदालत पारां डीजी इंटेलिजेंस ब्यूरो ऐं डीजी FIA खां 19 फ़रवरी ते जवाब तलब। अदालत ॿिन्ही डीजीज़ खे 19 फ़रवरी ते ज़ाती हैसियत में भी पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾी पिया जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक्स केस जो 7 सिफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो आहे, जॾहिं त अदालत ॿिन्ही डीजीज़ खे 19 फ़रवरी ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत ॿिन्ही डीजीज़ खे 19 फ़रवरी ताईं ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो। जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक्स केस जो 7 सुफ़्हनि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत पारां डीजी इंटेलिजेंस ब्यूरो ऐं डीजी FIA खां 19 फ़रवरी ते जवाब तलब। अदालत ॿिन्ही डीजीज़ खे 19 फ़रवरी ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो भी हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾी पिया इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो आहे।